अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़नी कॉल सां गॾु सौराब सुमरो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। मूंसां गॾु मुश्तबा तुनियो बि गॾु आहे। छो जो फ़नी कॉल कयूं था त घणा माण्हू मुंहिंजो आवाज़ बि सम्झी था वञनि जेके दोस्त आहिनि। अॼु असां फ़नी कॉल कंदासीं। असांजी ॾाढी सुठी आर्टिस्ट आहे, सिंगर बि आहे, मॉडल बि आहे, दुआ मेमन साहिबा, जंहिंखे तव्हां ॾिसंदा आहियो मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते। ॾाढी सुठी सिंगर बि आहे। सो उनखे फ़नी कॉल कंदासीं ऐं मुश्तबा तुनियो उनजो आशिक़ थी करे उन सां ॻाल्हाईंदो ऐं चवंदो त तव्हां मूंसां शादीअ जो वाइदो कयो, हाणे तव्हां मूंखे विसारे छॾियो आहे, मुंहिंजो नंबर बि तव्हां वटि सेव न आहे। ईअं जीअं थींदो आहे, ॾिसूं था त उनजो रिएक्शन ओॾां छा आहे। त हाणे कॉल मिलायूं था दुआ मेमन साहिबा ॾे, ॾिसूं था त उहो छा थी चवे। हेलो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, कौन? जी, सुञातव मूंखे? न दुआ सुञातव? जी, मां दुआ पई ॻाल्हायां। तव्हां केरु? माना नंबर सेव कोन्हे मुंहिंजो तव्हां वटि? न माना सफ़ा विसारे छॾई? नंबर सेव कोन्हे। केरु पिया ॻाल्हायो? आवाज़ त सुञाण घटि में घटि। एॾी ख़ासि आवाज़ हुजे त सुञाणा न। ख़ासि आवाज़ न रही आहे छा मुंहिंजी हिन महिल? कॾहिं त तूं चवंदी त इन आवाज़ ते जेको आहे सो मां जान कुर्बान करे छॾींदसि। हाणे माना ख़ासि आवाज़ न रही आहे मुंहिंजी। सुठो मज़ाक आहे। मज़ाक? केरु पिया ॻाल्हायो? ज़ुल्फ़कार थो ॻाल्हायां मां। ज़ुल्फ़ी सॾींदी जंहिंजे प्यार में ज़ुल्फ़ी। केरु ज़ुल्फ़ी? ज़ुल्फ़ी विसारे छॾी न सफ़ा। केरु त? सीरियसली मां तव्हांखे नथी सुञाणा। केरु पिया ॻाल्हायो? माना तोखां विसरी वियो न, जेको क्लिफ्टन ते तोखे मां घुमायो, जेको मां तोखे शॉपिंग करायूं ओशन मॉल में, आइसक्रीम खाराई, सभु विसरी विया। तव्हां मूंखे शॉपिंग कराई? बिल्कुलु शॉपिंग कराई। मां घर जा कपड़ खपाए तोखे मां शॉपिंग कराई। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो कोई। ख़ुदा जो ख़ौफ़? शादी जो वाइदो करे हाणे ख़ुदा जो ख़ौफ़? पहिरियों तव्हां शादी जो वाइदो? बिल्कुलु शादी जो वाइदो। मां तारीख़ वठण लाइ फ़ोन कई आहे, तव्हां पोइ शादी मां चए थी शादी कर। तव्हां दोस्ती जो चयो त मां यकीन कयां, तव्हां रिश्ते जो चयो त मां यकीन कयां, शादी जो वाइदो मां अॼु तक कंहिंसां कयो ई कोन्हे, तव्हां सां कीअं कंदसि? न बिल्कुलु तव्हां चयो त मां कंहिंसां वाइदो न आहे कयो, मां तोसां थी कयां। मां वाहिद माण्हू आहियां जंहिंसां तव्हां शादीअ जो वाइदो कयो, पर हाणे तव्हां विसरी वियो। तव्हां वटि कोई प्रूफ आहे मां तव्हां सां शादी जो वाइदो कयो आहे? प्रूफ मां पाण ज़िंदा वेठो आहियां। तव्हांखे मारण में घणी देरि लॻंदी? मूं वटि तव्हांजा मैसेज, तव्हांजा वॉइस मैसेज, तव्हांजा जेको आहे रिटन मैसेज सभु मूं वटि मौजूदु आहिनि सबूत तौरु। सॉरी, ना ही मां तव्हांखे सुञाणंदी, ना ही मां तव्हां सां शादी जो वाइदो कयो आहे। मज़ाक छॾियो, सीरियस ॻाल्हि ॿुधायो, कहिड़ो मसलो आहे, छो कॉल कई आहे? ईअं न कर, मां मरी वेंदो मैं। ईअं न कर। जल्दी मरियो, देरि छो था कयो? न ईअं न कर, मां ॿुधायां थो मां मरी वेंदो आहियां। ईअं न कर। ॾिस, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मां पहिरीं ई पढ़े छॾियो आहे। ॾिस ईअं न कर। ॾिस, मां तोखां बग़ैर मां ॿुधायां थो, मां जी नथो सघां। छेरा लाइ घणा आया, घणा मरी विया वीचारा। माना मुंहिंजी का वैल्यू ई न रही आहे। न माना वैल्यू हुई कॾहिं? यादि कर, पहिरियों दफ़ो ओशन मॉल में ब्रांडेड कपिड़ा तूं वठी पई। तूं जीअं ई पर्स कढियो पैसनि में, न तूं न ॾींदीअ पैसा, मां ॾींदुसि। कहिड़ो ब्रांड हुयो? ब्रांड जो नालो जेको आहे सो सना सफ़ीनाज़। अच्छा, उतां बि वठां मां कपिड़ा? सना सफ़ीनाज़, बिल्कुलु ब्लू ऐं जेको रेड मिक्स जोड़ो, बहितरीन। घणे में वॻो वठी वियो तव्हां मूंखे? 17,000 लॻी विया मुंहिंजा। 17,000। मां उन खां पोइ मां बुख ते वञी घर सुतो आहियां। मानीअ जा मूं वटि पैसा कोन रखीसि। जेॾीमहिल तव्हां अफोर्ड नथा करे सघो त हरू भरू एॾा वॾा हथ छो हणंदा आहियो? न बसि तव्हां मूंसां शादीअ जो वाइदो कयो, मां हर शइ अफोर्ड कंदुसि। मां गुर्दा खपाए मां जेको आहे न कुझु न कुझु कंदुसि, अरेंज कंदुसि। सॉरी यार, मां तव्हांखे नथी सुञाणा। हरू भरू मूंखे तंग न कयो। मां सफ़ा विसारे छॾी न। थोरी
कटी हुई काल कटी हुई दुआ मेमण ऐं हाणे मां पंहिंजे नंबर तां कॉल कयां चवां त छा मां माण्हुनि सां वाइदा करे फिरी था वञो पोइ ॾिसूं छा थी चए हेलो हेलो दुआ मेमण साहिबा माण्हुनि सां वाइदा करे फिरी थियूं वञो शादीअ जा इहो छा चकर आहे मां त कंहिंसां शादी जो वाइदो न कयो आहे सोराब सूमर पियो ॻाल्हाया इहो छा चकर आहे भला सीरियसली मां कंहिंसां शादी जो वाइदो न कयो आहे सरसरा तव्हांखे ख़बर आहे त मां शादी कंहिंसां नथी करे सघां हरूभरू माण्हू थींदा आहिनि जी 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 हे मुंहिंजो दोस्त आहे मुश्तबा तुनियो तव्हां सां फनी कॉल कईसीं अच्छा मां सदमे में हली हुयमि सदमे में छो हली यादि तव्हां यादि बि कयो छा कंहिंसां वाइदो कयो हो छा वाकई शादी जो वाइदो मां नथी करे सघां कंहिंसां बि बाक़ी अच्छा सभु खेर आहे शादी नथी थिए अच्छा अच्छा ठीकु ठीकु बसि तव्हां त फनी कॉल कईसीं थोरी ॾिसूं तव्हांजा एक्सप्रेशन छा आहिनि पर तव्हां रिलैक्स हुयो ॾाढा माना नॉर्मल वठो त पिया मां अॼु ताईं कंहिंसां शादी जो वाइदो कयो ई कोन्हे न सर अगरि कयो हुजे त मां शौक़ थियां थोरो घणो जी 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 वॾी महिरबानी तव्हां सां फनी कॉल कईसीं कीअं लॻो तव्हांखे सर तमामु सुठी कॉल हुई इलाही मज़ो आयो बसि हाणे हीअं अटैक माण्हू न ॾींदा कयो सीरियस माण्हू वेठो हुजे त मरी वञे अॼु त वॾी महिरबानी दुआ मेमण साहिबा तव्हांखे अलाह सां हयाती ॾे ईअं ई ॻाईंदा रहो ॾाढा सुठा सुठा गीत तव्हां माशाल्लाह ॾाढी ख़ूबसूरत बि आहियो ऐं पंहिंजे गाननि में तव्हां पाण ई मॉडलिंग कंदी कयो जी जी सर ठीकु आहे आईंदा कॾहिं शादीअ जो वाइदो न कजो कंहिंसां ओके ओके अल्लाह हाफ़िज़ अल्लाह जी दोस्तो इहा हुई असांजी प्यारी होस्ट भी आहे सिंगर भी आहे मॉडल भी आहे दुआ मेमण साहिबा जंहिंसां असां फनी कॉल कईसीं तव्हांखे फनी कॉल इहा कीअं लॻी असांखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो ईंदड़ फनी कॉल ताईं असांखे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़